अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरा इन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान ऐं काज़ाख़स्तान में ॿतरफ़ो वापार $1 अरब ताईं पहुचाइण जो अज़म। ॿिन्ही मुल्कनि विच में स्ट्रेटेजिक पार्टनरशिप समेत 37 मुख़्तलिफ़ मुआहिदनि जी मुफ़ाहतमी याददाश्तनामनि ते सयूं। ॿिन्ही मुल्कनि पारां इलाइक़ाई कारोबार वधाइण लाइ ट्रांसपोर्ट कॉरिडोर ठाहिण ते इत्तफ़ाक़। वज़ीर आज़म पारां काज़िक सदर के निशान पाकिस्तान ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त काज़ाख़स्तान जी कंहिं सदर 30 सालनि खां पोइ पाकिस्तान जो दौरो कयो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापनि खे नई बुलंदियुनि ताईं पहुचाइण जी ज़रूरत आहे। ॿिन्ही मुल्क विच में मुआहिदनि सां ताउन में इज़ाफ़ो ऐं माशी बहितरी ईंदी। वज़ीर आज़म हाउस पहुचण ते काज़ाख़स्तान जे सदर जो मारत तोकायूव खे गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त जेल में वेठल शख़्स लंडन में वेठल पंहिंजनि ॿारनि खे पाकिस्तान अचण खां रोके थो। केपीके में वर्कर लाइ शऊर अलॻि ऐं हुक्मराननि जे ॿारनि लाइ अलॻि आहे। शऊर जे करे आम वर्कर जो ॿार जेल में आहे। शऊर सां कंहिंजो पेट नाहे भरियो। शऊर ते चढ़ी केरु स्कूल नाहे वेंदो। राजनपुर में तकरीब खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ वधीक चयो आहे त केपीके जो अवाम अमन ऐं हक़ चाहे थो। जाली हुकूमत अवाम जा हक़ फबाए छॾिया आहिनि। पीटीआई सरकार सूबे जा वसीला वफ़ाक़ मथां चढ़ाई लाइ इस्तेमाल कंदी आहे। कराची में सिंध असेंबली जी मेज़बानी हेठ आलमी पार्लियामानी कॉन्फ्रेंस मुल्की ऐं गैर मुल्की वफ़द शरीक कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे स्पीकर रियाज़ सादिक चयो आहे त अॼु पार्लियामानी सिफ़ारतकारी अहमियत अख्तियार करे वई आहे। समूरियूं सियासी पार्टियूं पाकिस्तान जे इस्तिकाम लाइ कम करे रहियूं आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शजील मेमन चयो आहे त पार्लियामेंट सिफ़ारतकारी खे हिन वक़्तु मुख़्तलिफ़ चैलेंजिस दरपेश आहिनि। मज़बूत पार्लियामेंट मज़बूत जमहूरियत जी अक्कास आहे।